को सेखारियो में अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों। अज असां गोल जे हिस्से कोस जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंखे अंग्रेज़ीअ में आर्क चयो वेंदो आहे। ही हिकिड़ी चूड़ी वांगुरु हिकिड़ो गोल आहे। इन मां इहो जेको टुकड़ो असां टोड़ियो आहे इन खे ई दर हक़ीक़त कोस चयो वञे थो। ऐं ॿियो जेको ही वॾो टुकड़ो बचे थो उन खे पिणु ॿियो कोस ई चयो वेंदो। अहिड़े नमूने सां गोल जा जेतिरा बि टुकड़ा कया था वञनि उन्हनि मां हर हिक खे कोस चयो वेंदो आहे। हीअ 7वीं क्लास जी रियाज़ीअ जे 10हें बाब जो हिकिड़ो टॉपिक आहे। गोल जा हिस्सा उन्हनि मां हिकिड़ो हिसो आहे। अचो त हिनखे अॻिते सिखूं था। हीउ हिकिड़ो गोल आहे जंहिंजा ॿ जेके टुपका आहिनि ए बी, यानी इन हिकिड़े गोल खे असां ॿिनि कोसनि में विरहायूं था। पर हाणे मसइलो ई आहे, जेकॾहिं तव्हां खां पुछो वञे त हिननि मां कहिड़ो ए बी कोस आहे त तव्हां परेशान थी वेंदा त असां कहिड़े जी ॻाल्हि करें, छा हिन जी या हिन गोल जी ॻाल्हि, हिन कोस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। अहिड़े नमूने सां इहा जेका शइ आहे सा यकीनन ॿार खे परेशान कंदी आहे। पर इन्हीअ खे सवलो सम्झण जे लाइ असां हिकिड़ो तरीक़ो तव्हांखे ॿुधायूं था। उहो तरीक़ो आहे त असां इन्हनि मां सुञाणण जे लाइ असां तीर जे निशान जो असां इस्तेमालु करे था सघूं। जीअं असां हाणे तीर जो निशान कयो आहे त हाणे तव्हां खां जेकॾहिं पुछो वञे त कोस ए बी त तव्हां आसानीअ सां ॿुधाए सघो था त असां हिन कोस ॻाढ़े रंग वारे जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। इन खे कोस ए बी लिखिबो, आर्क ए बी, या इन खे इन जी निशानीअ सां ए बी मथां कोस जी निशानी लॻाए करे बि असां इन खे ज़ाहिर कंदा आहियूं। अहिड़े नमूने सां हाणे जेको मथियों कोस आहे उन में बि असां तीर जो निशान हिन जे उबतड़ लॻाए इन खे हुन खां जुदा करे सघूं था। ऐं हाणे असां ही कोस बी ए थी वेंदो। त इन तीर जे निशान सां तव्हां सम्झी सघो था त जेकॾहिं असां चऊं ए बी त तव्हां सम्झी सघो था त असां कहिड़े कोस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, या बी ए चऊं त तव्हां सम्झी सघो था त असां कहिड़े कोस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। त दोस्तो हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां हिन जी डेग बि यकीनन तव्हां ॾिसी रहिया हूंदा त जेको ॻाढ़ो कोस आहे उहो साए कोस खां नंढो आहे। यानी जेका कोस ए बी जी लेंथ आहे सा कोस बी ए जी लेंथ खां नंढी आहे। त जेको ए बी थींदो उन खे माइनर कोस चयो वेंदो, ऐं जेको वॾो आहे बी ए उन खे मेजर आर्क चयो वेंदो। ए बी हिननि में माइनर आर्क ऐं बी ए मेजर आर्क चयो वेंदो। त दोस्तो ही हिकिड़ो तरीक़ो हो। हाणे अचो त इन खे सम्झण जो हिकिड़ो ॿियो आसान तरीक़ो बि असां तव्हांखे ॿुधायूं था। ही साॻे नमूने सां ॿिनि टुपकनि में असां विरहायूं था, पर पहिरीं जेके असां तीर जा निशान लॻाया हुआ त उन जी जाइ ते हाणे असां अखर बि इस्तेमालु करे था सघूं। जीअं जेको हेठि असां एम लॻायो आहे ऐं मथे एन लॻायो आहे, सिर्फ़ु सम्झण जे करे। त हाणे असां हिन कोस खे ए एम बी चई था सघूं या बी एम ए बि चई था सघूं। ऐं साॻे नमूने सां हुन मथे वारे वॾे कोस जेको मेजर आर्क आहे उन खे असां बी एन ए या ए एन बी बि चई था सघूं। त असां इन्हनि अखरनि जे इस्तेमाल सां बि इन खे सम्झी सघूं था। हाणे हिकिड़ी ॿी तव्हांखे इंतिहाई दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदासीं। सा हीअ त हीअ ॾिसो हिकिड़ो गोल आहे जंहिंजा ए बी कोस में विरहायूं था, पर हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीअ इन करे मुख़्तलिफ़ आहे जो हिननि जो ए ओ बी इहा कोलिनियर लाइन थिए थी, यानी इन जे मर्कज़ मां गुज़रे थी। त इन्हनि ॿिन्ही जी ए बी ऐं बी ए जी डेग जेका आहे सा बराबरि थी नज़र अचे। यानी ए ओ बी इहो कोलिन इन जो डायमीटर थी वञे थो कतर, ऐं इहो ॿिनि बराबरि हिसनि में विरहाए थो गोल खे, जिन खे असां सेमी सर्कल या अधु गोल चवंदा आहियूं। ऐं साॻे नमूने सां जेके आर्क्स आहिनि इन जा जेके कोस, त इहे बी ए ऐं ए बी इन्हनि खे सेमी सर्कुलर आर्क्स चयो वेंदो आहे। त दोस्तो असांखे उमेदु आहे त तव्हांखे वीडियो असांजी पसंदि आई।